अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो आहे अली रज़ा मैसर। तव्हां ॾिसी रहिया आहियो अली रज़ा मैसर यूट्यूब चैनल। अॼु की नई वीडियोस में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां सिंधी ड्रामो ज़र ज़िंदगी बाबति। इन ड्रामे जा नवां तव्हां पिक्चर ॾिसी रहिया आहियो। इन ड्रामे जी तेज़ ऐं शोर सां रिकॉर्डिंग जारी आहे। दोस्तों, इन ड्रामे में कहिड़ा कहिड़ा एक्ट्रेस कमु करे रहिया आहिनि ऐं कहिड़ा कहिड़ा शामिलु थी चुका आहिनि, अॻिते हली कहिड़ा शामिलु थींदा इन ड्रामे ज़र ज़िंदगीअ में, अॼु सभु कोई इन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदो। पर दोस्तों, असांजी हिकु नंढी रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते पहिरियों चकर नवां आया आहियो अली रज़ा मैसर यूट्यूब चैनल, महिरबानी करे असांजे चैनल खे वधि में वधि सब्सक्राइब कयो, शेयर कयो, लाइक कयो, कमेंट कयो। तव्हांजो टाइम वेस्ट न पिया कयूं, हलियूं पिया वीडियो जी तरफ़। दोस्तों, इन ड्रामे जो राइटर आहे नूर ज़हूर साहब, ऐं नूर ज़हूर साहब जो चवणु आहे त हीउ ड्रामो सुपर हिट साबित थींदो। दोस्तों, इन ड्रामे जो डायरेक्टर आहे फरज़न मलिक खजू। दोस्तों, इन ड्रामे में एक्ट्रेस जेके कमु करे रहिया आहिनि, बहितरीनु अदाकार असद कुरैशी इन ड्रामे में शामिलु थी चुको आहे। बहितरीनु अदाकार आज़म मेंगल घणे वक़्त खां पोइ हिन ड्रामे में कमु करे पियो। मजू सतार लाड़, उमेद अली कलवड़, इम्तियाज़ सुहाग, इन खां अलावा निसार शाह, फरज़न मलिक खजू इन ड्रामे जो डायरेक्टर आहे, उहो बि इन ड्रामे में कमु करे पियो। दोस्तों, तमामु हिकु सुठी कास्ट आहे इन ड्रामे में, ऐं तमामु जल्द ही ड्रामो सिंध टीवीअ ते हलंदो। ऐं दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे में नवनि अदाकारनि खे बि मौक़ो मिली सघे थो, ऐं नवां अदाकार बि हिन ड्रामे में कमु करे सघनि था। दोस्तों, अॼो कोई वीडियो जे तव्हांखे पसंदि अचे त लाइक कंदा, कमेंट कंदा, सब्सक्राइब करणु विसारींदा। जेतिरा ॾींदा अली रज़ा मैसर खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। सभिनी दोस्तनि जी महिरबानी।